पाछन पोया हल्ला थी मां छा थी वियो साईं? कीअं थक लॻो? केड़न केड़न धकन जो बुधाए अमीर पाछन पोया पानी दो भूरी पल पल तो वीढ़ा थो अकेले तुझी बेदर्द दुनिया सा मानीअ में छा है? साईं जेको हुकुम कंदो उहो ठाहे ईंदुमि, पर हिन वक़्तु अंब ऐं चांवर कुछ कबाब भी ठाहे वरिता आहिनि। अरे यार को रस रहे वारो बोड़ कोने को? हाज़ुर साईं, हींअर तो मुर्गी जो कोरमो ठाहिया। साईं मंझंदि जो को माण्हू आयो, अवां जो पे पुछी तव्हां ऑफिस कोन विया हो छा? केर हुयो? किथां आयो? मुझे हिन घर जो ॾस पतो केन हिनस? ख़बर न आहे साईं, लॻे पियो तो को सहाफ़ी हो। सवाल अहिड़ा पिया पुछई तो को सहाफ़ी हुजे। सहाफ़ी? मां समझुस न, छा मतलब? साईं पुछी पे त अव्हां जो ऐं मैडम सूमल जो को मसलो हले पियो छा? ॿियो बि घणो कुछ पुछई, पर मां चयोमांसि अदा मां नौकर आहियां, साहब अचे छा करे वठिजांइसि। केर तो थी सके जेको सूमल ऐं मुंहिंजे बारे में तोखां पुछण आयो हुजे? जेकॾहिं घर ताईं अची सघे थो त मूंसां फोन ते बि राब्तो करे सघे थो, पर मूं वटि त सॼो ॾींहुं का बि अहिड़ी कॉल न आई आहे। साईं टीवी हलाए ॾियां या जूस वग़ैरह कुझु पींदो? कुझु न, बस तूं वञ। ठीकु आहे साईं। ही कहिड़ा इत्तेफ़ाक़ थिया आहिनि? जहांगीर जो ईअं मिलण, कंहिं ओपरे माण्हू जो मुंहिंजे घर अचण ऐं मुंहिंजे ऐं सूमल बाबति पुछा करण ऐं सूमल सां मुंहिंजो एतिरो वर्स्ट रवैयो छो? इहो सभु छा आहे? सूमल त ईअं कॾहिं बि कोन हुई, हूअ त मूं ते अखियूं ॿूटे एतबार कंदी हुई, पर अॼु हुन अहिड़ो रिएक्ट छो कयो? इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इहो हू छो थी सम्झे त मूं हुनखे खेसि इन हालत ते पहुचायो आहे? हूअ त चवंदी हुई त समूरी दुनिया हिकिड़े पासे ऐं मां संदसि हिकिड़े पासे। तूं मूंखे हेतिरो चाहीं थी? तुंहिंजे सोचण खां पहिरियां ई दिलि तुंहिंजो आवाज़ ॿुधी वठंदी आहे। मूंखे लॻे थो सोमी त सुहिणी ससी हीर लैला जूलियट ऐं जिन बि अॼु ताईं मोहब्बत जूं मंज़िलूं पार कयूं आहिनि, उन्हनि जो पंधु तुंहिंजे प्यार जी पहिरीं बिख आहे। ईअं नाहे सिर्फ़ उन्हनि जे इश्क जूं रियाज़तूं असांजे फ़हम खां मथे आहिनि। अञा त असां हासिलात जे दग जा पहिरियां वण ॾिठा आहिनि। सोमी, मां हिकु लाइब्रेरियन आहियां। मुंहिंजे हथनि मां हज़ारे किताब गुज़रनि था, उन्हनि में हज़ारे मोहबतूं रखियल हुजनि थियूं, पर जॾहिं खां तुंहिंजी अखियुनि जी डोर में बधिजी वियो आहियां, मूंखे उहे मोहबतूं नंढड़ियूं खेचलियूं थी लॻनि। बस 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 सिर्फ़ हाणे वधीक कुझु न चइजांइ। हाणे तुंहिंजी ॻाल्हियुनि मां तुंहिंजी लाइब्रेरीअ जा किताब वहण शुरू थी वेंदा। तो बिना मुंहिंजे अंदर में कहत पइजी वेंदो आहे। सुम्ही तूं साण हूंदी आहीं त मां सैराब हूंदो आहियां। सभई मौसमूं मुंहिंजे हथ में हूंदियूं आहिनि। हाणे इन्हनि मौसमुनि खे वेड़े खीसे में रख। मूंखे हाणे चांहि जी तलब थी थिए। हल त प्लीज़ हली चांहि पियूं। मुंहिंजी जान, मां तव्हांजे लाइ हाज़िर आहियां, जेको हुकुम करियो। फिलहाल हितां हलजे, बाक़ी हुकुम बाद में ॾीबा। हलो। हेलो,
अर्शिला तू एतरी तकलीफ़ में छो पियो ॻाल्हाईं? ख़ैर त आहे, ठीक त आहीं? हाँ हाँ मां ठीक आहियां। तूं इहो ॿुधाए त पापा जी तबीयत कीअं आहे? बाबा त ठीक आहे, सैफ पर मूंखे परेशानी पई थिए। तूं ठीक कोन पियो लॻी। ॿुधाए छा थियो आहे? अरे बाबा कुछ भी ना है, मामूली एक एक्सीडेंट थियो आहे। थोड़ो बस टंगे में धक लगवा। एक्सीडेंट? कीअं? किथे सैफ? तू किथे आई? मां हीअं ई अचां थी तोॾे। अर्शिला मां बिल्कुल ठीक आहियां, तूं गणती न कर। अच्छा तूं इहो ॿुधाए त तूं कॉल छो कई आहे? मां अचां थी सैफ, मूंखे सुकून कोन मिलंदो जेसीं ताईं तोखे न ॾिसंदसि। न बिल्कुल न, पाण सुभाणे मिलंदासीं। तूं हिते न ईंदीअ, ओके? खुदा हाफ़िज़। सैफ सैफ वफा का जरिया। मुल्क जो एक नामियारो तख्लीक़कार जंहिंजे अफ़साननि ऐं कहाणियुनि में देश जे दर्दनि जा ॻोठ ॿधल आहिनि, जंहिं सकाफ़त तहज़ीब ऐं तमदुन खे पंहिंजे लफ़्ज़नि में ओतियो, जंहिंजे कहाणियुनि अफ़साननि ऐं किरदार जी सुञाण देश जी मिटी सां फेटी वेंदी आहे, उहो जेको प्यार, अमन ऐं सच जो लिखेक आहे। अॼु हू हिकु अहिड़े चौवाठे ते अची बीठो आहे जिथे खेसि कंहिंजी बि सपोर्ट नाहे मिली सघी। उहो लिखेक अब्दुल रहीम अॼु अकेलो पंहिंजी इज़त ऐं बका जी जंग विढ़े पियो थो, जंहिं समाज जे गदलाइण हुन जी कायरता खे ख़तमु करण जा कस ॾिना, ऐं अॼु उहो ई इन समाज जी कायरता जो शिकार पियो थिए। संदसि ख़िलाफ़ हिकु महाज़ जोड़ियो वियो आहे। सो अचो त अॼु इन दिलि ते हुकूमत कंदड़ लिखेक जो साथ ॾियूं, जंहिंखे अकेलाई जो अहसासु खाई असां खां परे न करे छॾे। हेलो, वॾी उमिरि थी सामा, मूं तोखे हींअर यादि पे कयो यार। असल में मूं रहीम साहब खे इंसाफ़ ॾियारण लाइ सोशल मीडिया ते कैंपेन हलाइण जो प्रोग्राम सोचियो आहे। तूं ॿुधाए, हिन वक़्तु कॉल कई थी, साईं जी तबियत ठीकु आहे न? महराज, अॼु उहे हॉस्पिटल आया हुया ऐं पापा ते ॾाढी सख़्ती कई उन्हनि, ॾाढो प्रेशर ॾिनो उन्हनि खे, ऐं सुभाणे उहे असांजे घर खे बि सर्च कंदा। मूंखे त सम्झ में न पियो अचे त छा पियो थिए असांजे घर में। तूं फ़िक्र न कर, हू कुझु कोन कंदा। जंहिंखे घर जी सर्च करणी हूंदी आहे न, हू ॿुधाईंदा कोन्हनि, हू जस्ट प्रेशर डेवलप पिया कनि तव्हां ते। पर यार पापा हिन कंडीशन में न आहिनि त उन्हनि खे फेस कनि। प्लीज़ तूं कुझु कर। यार साइमा, तूं परेशान न थी। साईं जन जी ज़मानत थी वई आहे ऐं सुबुह ताईं कागज़ पुॼी वेंदा, ऐं हू ॿीहर साईं ताईं असुल कोन पहुचंदा। मूं हिकु बैरिस्टर सां ॻाल्हि बि करे चुको आहियां, जेको पाण मुकमल सपोर्ट कंदो असांखे। तोसां इहो सभु कुझु शेयर करे मां काफ़ी रिलैक्स पई फील कयां। थैंक यू यार। हाणे माना मां फिल्मी डायलॉग हणां न, जन दोस्त चवीं पई त पोइ थैंक यू छा जे लाइ? ओके, पाण सुभाणे मिलंदासीं। ज़रूरु ज़रूरु। सुभाणे अंकल जी ज़मानत जा पेपर्स बची वेंदा, उहे खणी ईंदुसि ऐं अंकल खां तबियत मालूम करे वठंदुसि। ॻाल्हि ॿुध, तूं यूनिवर्सिटी वञणु शुरू कयो आहे या न? पापा जी तबियत थोड़ी बहितर थिए त पोइ स्टार्ट कंदसि वञणु। ऐं हा, तूं सोशल मीडिया ते साईं रहीम जे मामले खे खणी अच, पोइ ॾिस त कीअं थो कमु थिए। ओके, इन सिलसिले में मां पई सां ॻाल्हायां पई। ओके ओके। छा थियो आहे सैमी? छा ते बि मुस्कुराई? ख़ैर त आहे न? आपी सुभाणे पापा जी ज़मानत जा कागज़ात मिली वेंदा ऐं महराज बि सुठे बैरिस्टर सां ॻाल्हायो आहे। सुभाणे असांजे घर जी का बि चेकिंग कान थींदी। दैट्स ग्रेट, हीअ त सुठी अपडेट आहे। ऐं महराज असांजे लाइ काफ़ी कुझु कयो आहे। हुन पंहिंजी फैमिली जो पूरो पावर यूज़ कयो आहे पापा जे लाइ। बिल्कुलु आपी, सुभाणे हू बेल जा कागज़ वठी पापा सां मिलण बि ईंदो। इहो बहितर आहे। घटि में घटि मम्मा जे ज़हन खे सुकून त मिलंदो त असांजा दोस्त ग़लति न आहिनि। आपी, महराज हिकु ॿी बि ॻाल्हि कई हुई त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे ऐं पापा खे इंसाफ़ ॾियण लाइ सोशल मीडिया में कैंपेन शुरू कई आहे। वॉट? इहा ॿारहाणी छो पियो करे? इहा ॻाल्हि बाबा खे बिल्कुलु पसंदि न ईंदी। तूं फौरन उन खे मना करे छॾ। पर आपी, हिन में हर्ज कहिड़ो आहे?
सैमी बाबा खे इहा ॻाल्हि सुठी नाहे लॻंदी, हू उनखे सुठो न सम्झंदो आहे। तोखे ख़बर नाहे त बाबा सोशल मीडिया खां केतिरो अवॉइड कंदो आहे। पर आपे सोशल मीडिया हिकु हक़ीक़त आहे जिथे पंहिंजे मसइलनि खे हल कराइण जी सघ गॾिजे थी ऐं मसइला हल बि थी वेंदा आहिनि। फिलहाल कुझु बि कोन थींदो, तूं महराज खे रोके छॾ। अम्मा बाबा हाणे त मां ठीक थी वई आहियां, घुमी फिरी बि सघां थी, पटी बि लही वई आहे। असां घर कॾहिं हलंदासीं? हिते त मां बोर थी वई आहियां। सोमल, सॼी उमिरि त तूं न बेड ते न रहंदी न बाबा। नंढे लाउ खां वठी तूं हर ॻाल्हि ते न कंदी ऐं कंदी उहो ई हुई जेको तुंहिंजो पंहिंजो ज़िद हूंदो। बाबा मुंहिंजी त नंढपण खां वठी क़िस्मत ई ख़राबु हुई। सुठो तो पतो आहे। उम्मीद आहे त शाम ते डॉक्टर मूंखे डिस्चार्ज कंदा, सुमल खे पाण सां गॾु वठी वञिजांइ त जीअं असीं हैदराबाद वञूं। बाबा मूंखे इहो ॿुधायो त हिन मोहतरम खे हिते कंहिं घुरायो आहे? असां घुरायो आहे सैफुल्ला खे। तूं न ई ज़ाल आहे, हू असांजो न्याणो आहे। तूं अॼु सिधी पंहिंजे मुड़ुस जे घर वेंदी आहे। असांजो इहो अॼु फ़ैसिलो आहे। अम्मा बाबा तव्हां ॿिन्हिनि जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा? मां हिन शख़्स खां तलाक वरिती आहे, पोइ मां हिन सां कीअं थी वञी सघां? ॾिस सुमल, इहो सच नाहे। न तूं तलाक वरिती आहे न मूं ॾिनी आहे तोखे। सुमल हाणे तूं मोटी अच। मुंहिंजे लाइ तूं उहा सुमल आहीं जंहिंजा साह मुंहिंजा साह आहिनि। ओ प्लीज़ मिस्टर लाइब्रेरी, तव्हां हितां हलिया वञो, मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कयो प्लीज़। मुझे पेरेंट्स के इमोशनल ब्लैकमेल न कयो। तूं छो थी पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हथनि सां तबाह कई? आख़िर हिन तुंहिंजो ॾोह कयो कहिड़ो आहे जो तूं हुनजी तज़लील पई करी? बाबा प्लीज़ हिनखे हितां कढो, न त मां हॉस्पिटल में रिहा कंदसि, रड़ियूं कंदसि मां। प्लीज़ हिन लैब्रेडेट खे मां हिते नथी ॾिसी सघां। छोरी तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? एॾो विफले थी। हे तुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं मुड़ुस खां बिना औरत किथां जी बि न रहंदी आहे। ही मुंहिंजो मुड़ुसु कोन्हे, ही छो नथा तव्हां सम्झो? पुट, छोकिरी जो दिमाग़ थोरो ख़राब थी वियो आहे। तूं थोरो टाइम ॾे असांखे, मां हिनखे सम्झाए वठां। ॾिस सुमल, तूं मुंहिंजो मिज़ाज पाण जहिड़ो न कर। मां तुंहिंजो भरजलो ऐं तुंहिंजे छांव में ई रहणु घुरां थो। सुमल, तूं ही छा थी करी तो? मां तुंहिंजो घर आबाद करणु चाहियां थो ऐं तूं पंहिंजो पाण वरी पंहिंजो घर थी पिटाई। बाबा तव्हां हाणे फ़िक्र न कयो, असां सभिनीनि मामलनि ते टेक ओवर करे वरितो आहे। पापा ही महराज आहे ऐं हिन जे करे असांखे हिन केस मां ज़मानत मिली आहे। पर असां त कंहिंखां का बि मदद कान घुरी आहे। न मामा, असां सपोर्ट वरिती आहे। थैंक यू सो मच महराज। अॼु तव्हांजी फैमिली जे करे असांखे कानूनी सपोर्ट मिली आहे। सर, तव्हां असांजा असास आहियो ऐं असां पंहिंजा असास संभालणु ॼाणियूं था। अलाह तव्हांखे सिहत ॾिए ऐं तव्हां हमेशह असां लाइ ईअं लिखंदा रहो। दुआ थो आहे। पुट, मां जो तमामु घणो थोराइतो आहियां जो मूंखे सपोर्ट ॾिनी आहे। लॻे थो त नाले वारो कहाणीकार हितां वञण जी थो करे। डॉक्टर साहब, हाणे त पापा जी ट्रीटमेंट घर में भी थी सके थी? जी बिल्कुलु, तव्हांखे पर हफ़्ते में 1-2 विज़िट करणा पवंदा। डॉक्टर साहब तव्हां फिक्र न कयो, असां बाबा खे आणे था। एक्सक्यूज मी मिस्टर,
मूंखे सुञातो एक्चुअली मुंहिंजी गाॾी सां तव्हांजो एक्सीडेंट थियो हुयो। हिकु तोखे ई त सुञाणा कम ज़र्फ़ इंसान तुंहिंजा ॾिनल घाव कॾहिं बि विसारे न सघंदुसि। जनाब तव्हां हिते लॻे थो त मुंहिंजी ॾिनल तकलीफ़ तव्हांखे अञा आहे। तव्हां मूंखे सुञातो? जी बिल्कुलु। तव्हांखे केरु थो विसारे सघे? मुंहिंजे लाइ को हुकुम एकाम हुजे त चई वठिजो। मूं तव्हांखे पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर बि ॾिनो हुयो। तूं मूंखे इहो ॿुधाए सघीं थो त तूं मूंखां छा में बहितर आहीं? हा साइको पियो लॻे। मूं में पाण में कंपेरिजन छो पिया कयां? साइको। सादिक अंदरूनी वारो केस त फ़िलहाल त रुकिजी वियो आहे। सुप्रीम कोर्ट रही मूंखे बेल ॾेई छॾी आहे। बाक़ी सोशल मीडिया ते स्ट्रेटेजिक वे में कैंपेन हली रही आहे उन्हनि जी। सर पोइ असांजो एक्शन छा हूंदो? असांजो एक्शन त सिर्फ़ु इंतज़ारु हूंदो, बाक़ी इन्वेस्टिगेशन त हलंदी रहंदी। ऐं ॿी ॻाल्हि जो सभिनी करवट माण्हुनि जी रसी छिकबी त मुल्क में सुधारो ईंदो, न त हिते त अंधेर लॻो पियो आहे साईं। बिल्कुलु, पर मूंखे अलाए छो ईअं पियो लॻे त अब्दुल रहीम ते जेके बि कंप्लेंट्स थियूं आहिनि उहे हुन ते के शख़्सी मुखालफ़न पंहिंजी मुखालफ़त जी पाए कढी आहे ऐं उहे ई माण्हू उन जी लिखड़ियुनि खे शायदि हज़म कोन करे सघंदा आहिनि। सर पोइ असां इहो केस छो खणियो आहे? असांखे अॼु ताईं जेके बि दरख़्वास्तूं मिलियूं आहिनि उन में हुन जा जेके अॼु जा असासा आहिनि ऐं जेका पहिरीं हुन जी जाइदाद आहे उन जा हुन तफ़सील मोकिलिया आहिनि ऐं असां इहो क़ानूनी तौर ते हक़ु रखूं था त हुन पंहिंजा इहे असासा कहिड़ी रीति ते हूंदा आहिनि। छा उहे कानून जे दायरे में रही करे वधिया आहिनि या कानून जे दायरे खां ॿाहिरि? मूंखे त इहो हमरा अला लोक थो लॻे। बसि पंहिंजे कद जे पाछे में ई ख़ुशि रहण वारो आहे। इहो ई त बसि 3 महीना गुज़रण ॾियो, पोइ ख़बर पवंदी त रहीम साहब जो कदु केतिरो डिघो आहे ऐं हुनजो पाछो केतिरो डिघो थींदो थो वञे। तव्हां ॿई कन खोले ॿुधी छॾियो। अॼु खां पोइ हिन घर में उहो थींदो जेको मां चाहींदसि ऐं हाणे तव्हांजी इहे दोस्तियूं ऐं छुड़वागियूं कोन हलंदियूं। ममा मां फिकर न कयो, तव्हां ऐं बाबा खे असांजे करे परेशानी कोन थींदी। ओ ॿारनि जी माउ, छो थी ईअं करी? तोखे पहिरीं बि चयो अथमि त बचनि ते एतमाद करणु सिख। मां सम्झां पई त बाबा खे हाणे आराम करणु खपे। ठीकु आहे, तव्हां ॿई वञो हितां, मूंखे तव्हांजे बाबा सां कुझु ॻाल्हाइणो आहे। बाबा तव्हां हीअं कयो जो मूं वारो पब्लिशर आहे न साजिद ऐं जेको वकील आहे केडी उनखे घुराए वठो। मूंखे कुझु अहम ॻाल्हि ॿोल करणी आहे उन्हनि सां। अलाह साईं तव्हांखे हयाती ॾींदो। असां जल्दी सभिनी मसइलनि मां निकिरी वेंदासीं, पर मां चवां थी त हाणे छोकिरियुनि जो जल्दी को बिलो कर। थी वेंदो भागन भरे। तूं परेशान न थी। मां अञा जहिड़ो आहियां ऐं मूं ॿारनि जे नाले सां अलॻि अलॻि अकाउंट बि खोले छॾिया आहिनि। उन्हनि में काफ़ी रक़म आहे ऐं कुझु प्लाट बि आहिनि। इहो मां पंहिंजे हिन ॿिन्ही नियाणियुनि जे नाले ते करे छॾियो आहे। पर जेके इंक्वायरी शुरू थियूं आहिनि उहे तूं वसूल को न कर। मुंहिंजा हक़ हलाल जा पैसा आहिनि।
पाई पाई जो हिसाब आहे केर बि नथो पुरे सघे। पर छोकिरियुनि जे लाइ कंहिंसां ॻाल्हि त चोर न, कंहिंसां ॻाल्हि त हलायूं। अलाह ख़ैर कंदो। तूं परेशान न थी। तूं हिन छोकिरनि खे चयो त हो जेको पब्लिशर आहे न साजिद ऐं उहो मूं वारो वकील आहे जेको केडी, उन्हनि खे घुराए वठनि। ठीक आहे वकील साहब, तव्हां पहुचो, बाक़ी बाबा वहाँ की तफ़सील ॿुधाए छॾींदो। जी। महराज जे बैरिस्टर खे घुरायो आहे पापा जे केस लाइ, त तूं ॿियो वकील छो पई हायर करी? असल में ही बाबा जो लीगल कंसल्टेंट आहे, हुन वटि काफ़ी सारा तफ़सील हूंदा, हू पापा सां ॻाल्हाइणु घुरे। पाण बाबा खे चवंदासीं त महराज जेको ज़िम्मो खयो आहे उहो हुनखे करणु ॾिनो वञे। वकील साहब ऐं साजिद पब्लिशर सां ॻाल्हि थी? केॾी महिल था अचनि? जी मामा, वकील साहब सां ॻाल्हि ॿोल्हि थी वई आहे, बाक़ी साजिद साहब जो नंबर आउट ऑफ रेंज आहे। ठीकु आहे, जीअं हुननि सां ॻाल्हि ॿोल्हि थिए पंहिंजे पापा खे ॿुधाए छॾिजो। जी मामा। मां हिन घर में इस्तेमाल में न ईंदड़ फर्नीचर जी आहियां। मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे हिते? मूं कहिड़े हक़ सां हिन घर में रहां थी? ही अकेलाई पाण खे सज़ा ॾियण जी इहा कोशिश मूंखे किथे बीहारींदी। मूं सैफ खे तमामु घणा ॾुख ॾिना। मूं हुन जे प्यार जी तस्लील कई आहे, हुन जी अना खे जियो रसायो आहे, पर हू मोट में मूंखे अॼु बि उहो ई चाहे थो। पर मां मूंखे लॻे थो त हिन कमरे जी क़ैद मां मुंहिंजी जान आज़ादु थियणु चाहे थी। बाय द वे, तूं जेकॾहिं ॿाहिरि हलणु चाहीं त हली सघिजे थो। न, मूंखे नाहे वञणो केॾांहुं बि। तव्हां अम्मी ऐं बाबा खे हैदराबाद मोकिले छॾियो। हा, उहे पहुची विया आहिनि। तूं रिलैक्स थी। कंहिं शइ जी ज़रूरत आहे तोखे? सैफ खां डिवोर्स ऐं तोसां निकाह। प्लीज़ सोमल, तूं हिन वक़्तु आराम कर। तोखे आराम जी सख़्त ज़रूरत आहे। मूंखे इहो ॿुधाए, मां तुंहिंजे लाइ छा छा न कयो आहे ऐं तूं मुंहिंजे लाइ छा कयो आहे हिन महिल ताईं? मूं तोखे ज़िंदगी जी हर आसाइश ॾिनी आहे। ॿियो छा ॾियां तोखे? इन आसाइशुनि में मुंहिंजी ज़ात जी अहमियत किथे आहे जहांगीर? मोहतरमा, तोखे पंहिंजी अहमियत ऐं हैसियत सम्झणु घुरिजे। तोखे मां पाण वटि रखी त सघां थो, पर पंहिंजो करे नथो सघां। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾ, न त मूं वटि ॿिया घणा ई तरीक़ा आहिनि तोखे इहा ॻाल्हि सम्झाइण जे लाइ। डू यू अंडरस्टैंड? आई होप यू बेटर अंडरस्टैंड। मुझे सब कायनातों तो अंदर जो आहाजारियों तो सहड़े किया रखा तिनके अकेलो चंद्र अकेले मां सिवा तुझे सरे की अमो तू पल पल परे वेझो अच वेह मूसा रुआ तड़पा वेचारे मां। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।